हुकूमत तरफा तहरीक इंसाफ जो लॉन्ग मार्च रोकण जो ऐलान। रियासती अमलदारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीनाई सियासी कमेटी जा इजलास। पीटीआई जे लॉन्ग मार्च ऐं अमन अमान जी सूरतहाल ते गौर वीचार। रियासती अमलदारी चैलेंज कंदड़नि खे सख़्ती सां चिथण जो फ़ैसिलो। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति समूरियुनि सियासी पार्टियुनि ते ॿधल कमेटी क़ाइम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त अमन अमान में ख़लल विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कंहिं बि क़िस्म जे तशद्दुद ते कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। धरणे बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल कयो वेंदो। पेशावर मां फोर्स ज़रिए वफ़ाक़ ते हमलनि जी इजाज़त न ॾींदासीं। तहरीक इंसाफ गारनि खां गोलियुनि ते अची वई आहे। फितने खे हाणे ई रोकण मुल्क जी वॾी ख़िदमत हूंदी। इस्लामाबाद जे घेराव जी इजाज़त न ॾींदासीं। पाण खे बहादुर करार ॾींदड़ पेशावर में लिकी वेठल आहिनि। इमरान ख़ान क़ौम खे विरहाए रहियो आहे। राणा सनाउल्ला। इमरान ख़ान जी समूरी सियासत कूड़ ते ॿधल आहे। सदर आरिफ अलवी आइन ऐं कानून जी भञकड़ी करे रहियो आहे। इमरान ख़ान औरत लाइ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि। कमर ज़मान कायरा। तहरीक इंसाफ हुकूमत 20,000 अरब रुपयनि जो कर्ज़ हासिल कयो। तहरीक इंसाफ जो लॉन्ग मार्च रोकण लाइ क्रैक डाउन। इस्लामाबाद, कराची, लाहौर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में छापा। केतिराई अॻवान ऐं कारकुन गिरफ़्तार। शेख रशीद उस्मानदार ऐं ॿियनि अॻवाननि जे घरनि ते क्रैक डाउन। शेखुपुरा, साहिवाल, कामोनकी, बहावल नगर ऐं ॿियनि शहरनि में बि छापा। कराची में पीटीआई एमएनए अरसलान ताज, बिलाल गफ़ार, सईद आफरीदी ऐं शाहनवाज़ जदौन जे घरनि ते छापा। सोराब ॻोठ मां एमएनए सैफुर रहमान महसूद गिरफ़्तार। गिरफ़्तार अॻवाननि ऐं कारकुननि खे 16 एमपीओ तहत जेल मोकिलण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद, पंजाब ऐं सिंध में कलम 144 लागू। लाहौर जे मॉडल टाउन में क्रैकडाउन दौरान फायरिंग में शहीद पुलिस एहलकार मिटीअ मां हवाले। जनाज़े नमाज़ में पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज समेत सवें शहरनि जी शिरकत। हमज़ा शहबाज शरीफ जो चवणु आहे त माण्हुनि खे धमकियूं ॾियणु किथां जी सियासत आहे। इमरान ख़ान सबबि मुल्की मईशत जा आख़िरी पसा आहिनि। हू सियासी माण्हू आहे। इंतकाम ते यकीन नाहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ख़ूनी इनक़लाब जूं धमकियूं ॾींदड़ पंहिंजे नापाक मंसूबे जी शुरूआत करे छॾी आहे। कुर्सीअ जी लालच सबबि हिकु माउ खां संदसि पुटु विछड़ी वियो आहे। पाकिस्तान जे पुट खे बेदर्दीअ सां शहीद कयो वियो। क़ौम जे मुहाफ़िज़नि ते गोलियुनि जी बरसात कंदड़ कंहिं बि रिआयत जा हक़दार नाहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ा गिरफ़्तारी रोकण लाइ कंहिं बि क़िस्म जो हुकुम जारी करण खां इनकार। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त रुॻो ख़दशे जी बुनियाद ते को हुकुम जारी नथो करे सघिजे। धरणे जे केस में सुप्रीम कोर्ट तइ करे चुकी आहे। अमल थियणु घुरिजे। तहरीक इंसाफ अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त हू इस्लामाबाद जंग करण लाइ न वञी रहिया आहिनि। हुकूमत खे आइनी, कानूनी ऐं जमहूरी रस्तो ॾेखारियो पियो वञे। कारकुन अंडरग्राउंड थी वञनि या माइटनि जे घर हलिया वञनि। कारकुन कंहिं बि सूरत में लॉन्ग मार्च लाइ पहुचनि। असद उमर जो चवणु आहे त यास्मीन राशिद खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई। अलामा इक़बाल जी न्याणी जे घर ते बि छापो हयो वियो। इस्लामाबाद ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में छापा हया पिया वञनि। ठटे जे केडीए कैनाल में ॿुॾी फो थियल 7 ॼणनि जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार रियाज़ हुसैन शाह शिराज़ी ऐं ॿियनि शहरनि जी शिरकत। मढ़ अबाणे इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल। पाणी वहकरम में बहितरी खां पोइ टिनी बैराजनि ते पाणी जी खोज में घटिताई। सिंध में मजमूई पाणी जी खोट 40% थी वई। सखर बैराज जो राइस कैनाल न खुली सघियो। ॿियनि वाहन ते बि वाराबंदी बरक़रार। पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार मुसलसल सरापा एहतजाज। नवाबशाह में झीमल शाख जे आबादगारनि जो 16 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो। बांदी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो मुज़ाहिरो ऐं धरणो। मीरपुर माथेले में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जी यारो लुंड खां मीरकोश ताईं एहतजाजी रैली। मेहरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। जवाबदार खां जांच लाइ JIT जोड़ण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी 27 मई ताईं मुलतवी।
छेड़ी भरिसां फुलपोटरा बिरादरी में झेड़े दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में नींगर समेत बजणा बेदर्दीअ सां क़त्ल, औरत समेत बजणा मरणी, अस्पताल मुंतकिल, वाक़े सबब धुरिन में छिकताण। फैज़गंज भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल, हिकु मरणी। मेहराण हाईवे ते कार सवार हथियारबंदनि बांधी वासी पीरसन खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, नींगर ज़ख़्मी। नवाबशाह मां 8वीं क्लास जी शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा, संदसि अमर जो चवणु आहे त संदसि न्याणीअ खे घर ईंदे अगवा कयो वियो। पुलिस बाज़ियाबी लाइ किरदारु अदा करण लाइ तयारु नाहे। सिंध सरकार गर्मियुनि जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो, 1 जून खां 31 जुलाई ताईं गर्मीअ जी मोकल हूंदी। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त हू नई सीज़न जी शुरूआत वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ कामयाबी सां करण लाइ पुरअज़्म आहिनि। वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ सीरीज़ खां पोइ श्रीलंका जो दौरो अहम हूंदो।